क़ौमी असैम्बली जो इजलास अॼु 3 वॻे थींदो, जंहिंजी 16 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर पारां अवां खे ॿुधायूं पिया त इजलास में वफ़ाक़ी वज़ीर वापारे ऐवान में कॉपीराइट तरमीमी बिल 2026 पेश कंदो। बचाव वारो वज़ीर ख़्वाजा आसिफ ऐवान में पाकिस्तान एयरपोर्ट्स अथॉरिटी तरमीमी बिल पेश कंदो। मुख़्तलिफ़ स्टैंडिंग कमेटियुनि जूं रिपोर्टूं ऐवान में पेश कई वेंदियूं। इजलास में तालीम वारो वज़ीर दानिश यूनिवर्सिटी इस्लामाबाद बिल 2026 मंज़ूरी लाइ पेश कंदो। अवां खे आगाह कयूं पिया क़ौमी असैम्बली जो इजलास अॼु 3 वॻे थींदो, जंहिंजी 16 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर वापारे ऐवान में कॉपीराइट तरमीमी बिल 2026 पेश कंदो। बचाव वारो वज़ीर ख़्वाजा आसिफ ऐवान में पाकिस्तान एयरपोर्ट्स अथॉरिटी तरमीमी बिल पेश कंदो। मुख़्तलिफ़ स्टैंडिंग कमेटियुनि जूं रिपोर्टूं ऐवान में पेश कई वेंदियूं। इजलास में तालीम वारो वज़ीर दानिश यूनिवर्सिटी इस्लामाबाद बिल 2026 मंज़ूरी लाइ पेश कंदो। क़ौमी असैम्बली जो इजलास अॼु 3 वॻे थींदो, जंहिंजी 16 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर वापार ऐवान में कॉपीराइट तरमीमी बिल 2026 पेश कंदो। बचाव वारो वज़ीर ख़्वाजा आसिफ ऐवान में पाकिस्तान एयरपोर्ट्स अथॉरिटी तरमीमी बिल पेश कंदो। मुख़्तलिफ़ स्टैंडिंग कमेटियुनि जूं रिपोर्टूं ऐवान में पेश कई वेंदियूं। इजलास में तालीम वारो वज़ीर दानिश यूनिवर्सिटी इस्लामाबाद बिल 2026 मंज़ूरी लाइ पेश कंदो। क़ौमी असैम्बली जो इजलास अॼु 3 वॻे थींदो, जंहिंजी 16 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर वापार ऐवान में कॉपीराइट तरमीमी बिल 2026 पेश कंदो।